कराची में बेदर्दी से कतल कयल शहीद इरशाद रांधानी की बी वरसी मल्हाए खेस भेटा पेश कई हुई। कराची प्रेस क्लब अॻियां शहीद इरशाद रांधानी की तस्वीरों नालो साफ़ी मुश्ताक सरकी ॿियनि पारां गुल रखी खेस भेटा पेश कई हुई। इन मौके ते अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे मुश्ताक सरकी जो चवणो हो त शहीद जा मासूम ॿार ऐं संदसि अमड़ इंसाफ़ जा मुंतज़र आहिनि। ख़बर नाहे त कहिड़नि सबबनि तहत ATC 2 सालनि में इंसाफ़ नाहे ॾेई सघी। इरशाद रांझानी जी शहादत के 6 फरवरी ते 2 साल पूरा थी चुका आहिनि। सॼी दुनिया में केस हाईलाइट थियो ऐं कातिल जी हर शइ पधरे पट पई आहे। वीडियो खां वठी गोलियुनि ताईं, गोलियुनि खां वठी पिस्टल ताईं, पिस्टल खां वठी शाहिदनि ताईं। त कहिड़ी मसलत आहे, कहिड़ा मजबूरियूं आहिनि जो ATC कोर्ट 2 सालनि में कोई इंसाफ़ न ॾेई सघी आहे। असां चीफ जस्टिस साहब खां मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते हिन मामले में ॿीहर नोटिस वरितो वञे ऐं इनखे तकिड़ो उकलायो वञे, छाकाणि त शहीद इरशाद रांझानी जी पीरसन अमड़ उन कातिल रहीम शाह खे फाही ते ॾिसणु चाहे थी। शहीद जा मासूम यतीम बचड़ा इंसाफ़ जा मुतलाशी आहिनि। त अॼु तव्हां ॾिसो पिया सिंध जी दिलि कराची में असां हिनखे भरपूर भेटा पेश करे आहियूं। जो मतिलबु इहो आहे त जेके बि अफ़वाहूं आहिनि या जेके बि समझौते जूं, प्रेशर जूं, दाबे जूं ॻाल्हियूं आहिनि उहे अॼु दम तोड़े चुकियूं आहिनि। असां 6 फरवरी 2019 ऐं 6 फरवरी 2021 ते इरशाद रांझानी सां गॾु आहियूं ऐं गॾु रहंदासीं उन वक़्त ताईं जेसि ताईं कातिल रहीम शाह खे असां फाही नथा ॾियारियूं। त असांजा दोस्त टीम मुश्ताक जा बहादुर पुट हिन मामले ते तमामु घणा संजीदा आहिनि ऐं जदोजहद वारो अमल तेज़ कंदा। त असां मुतालबो था कयूं त सॼी सिंध ॿीहर इरशाद रांझानी मामले ते उथी खड़ी थिए ऐं अदालती कार्रवाई खे तकिड़ो करण लाइ पंहिंजो असर इस्तेमालु करे। हुन चीफ जस्टिस खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी केस खे जल्द उकलाईंदे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk